नासिन हेडलाइन हवाले ठूं ब्रेकिंग न्यूज़ हवासा कोयटा में शेर कंदासी कोयटा में ईरानी पेट्रोल पंप के बाहि लगण सबब ब ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि अस्पताल दाख़िल कयो पियो आहे। नवां किली वारे इलाइक़े में पेट्रोल पंप में ओचितो बाहि लॻी वई जंहिंजे नतीजे में ब ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि पहुतो। बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ शेरी बाहि विसाइण में मसरूफ़ रहिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो पियो। बाहि लगण सबब भरपासे जे दुकाननि खे बि काफ़ी नुक़सान पहुतो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कोयटा में शेयर कई पिया। कोयटा में ईरानी पेट्रोल पंप के बाहि लगण सबब ब ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। पेट्रोल पंप में ओचितो बाहि लॻी वई जंहिंजे नतीजे में ब ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि पहुतो। बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ शेरी बाहि विसाइण में मसरूफ़ रहिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो पियो। बाहि लगण सबब भरपासे जे दुकाननि खे बि काफ़ी नुक़सान पहुतो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवासा कोयटा में शेयर कई पिया। कोयटा में ईरानी पेट्रोल पंप के बाहि लॻी वई आहे। ब ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे।